घोटकी मां खे ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में पुलिस जे जुआरिन ऐं ॾोहारिन जे खिलाफ़ क्रैकडाउन जारी है। थाणो ए सेक्शन घोटकी पुलिस SHO मोहम्मद अयूब डोगर जी निगरानी में गश्त दौरान ॻुझी इतला ते कार्रवाई कंदे रहमवाली मोले वटां ताश ते जुआ खेॾींदे 6 जुआरिन सुल्तान सूमरो, मुज़मिल सूमरो, ज़ामिन सूमरो, साहब मलार, राबेल सूमरो ऐं इम्तियाज सूमरो खे हिकु ताश ऐं 1550 रोक रक़म समेत गिरफ़्तार करे वरितो है। पुलिस गिरफ़्तार कयल जवाबदारनि खे बरामद सामान समेत थाणे ते खणी आई ऐं संदुस खिलाफ़ सिंध जुआ एक्ट जे तहत केस दाख़िल करे छॾियो है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।